कराची वाटर एंड सीवरेज कारपोरेशन नॉर्थ नाज़िमाबाद में वाक़े औरंगी रेज़रवायर जी ज़मीन ते क़ाइम गैर क़ानूनी कब्ज़ा ऐं तजाविज़ात ख़त्म करण लाइ ऑपरेशन कंदे केतिरनि ई गैर क़ानूनी अॾावतनि खे ड्राई पट करे छॾियो आहे। तर्जुमान वाटर कारपोरेशन मूजिबि ऑपरेशन जो मक़सदु इदारे जी क़ीमती ज़मीन खे वागज़ार कराइण ऐं अवामी मुफ़ाद सां लाॻापियल मंसूबनि जे तहफ़्फ़ुज़ खे यक़ीनी बणाइण आहे। कार्रवाई ज़िले इंतज़ामिया, पुलिस ऐं के इलेक्ट्रिक जे सहकार सां कई वई। ऑपरेशन दौरान वाटर कारपोरेशन जे चीफ सिक्योरिटी ऑफिसर सैयद जवाद शाह, सीनियर डायरेक्टर लैंड अब्दुल रऊफ जमाली, सुपरिटेंडिंग इंजीनियर तनवीर शेख, एग्जीक्यूटिव इंजीनियर रिजवान एहसन, सैयद सजाद शाह ऐं ॿियनि लाॻापियल ऑफिसरनि मौजूद रही निगरानी कई। नॉर्थ नाज़िमाबाद म्यूनिसिपल कारपोरेशन ऐं एंटी इंक्रोचमेंट सेल जे अमलदारनि पिण कार्रवाई में हिस्सो वरितो। तर्जुमान मूजिबि औरंगी रेज़रवायर जी हदनि में ऐं बाउंड्री वाल जे भरपासे क़ाइम मुख़्तलिफ़ गैर क़ानूनी कब्ज़ा ख़त्म कया विया। शुरूआती तौर कुझु माण्हुनि तरफ़ां मुज़ाहिमत साम्हूं आई, पर ज़िले इंतज़ामिया ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जे ताउन सां सूरतहाल ते ज़ाब्तो आणे ऑपरेशन पुरअमन नमूने मुकमल कयो वियो। तर्जुमान वधीक ॿुधायो त वाटर कारपोरेशन जो चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर अहमद अली सिद्दीकी सॼे ऑपरेशन दौरान लाॻापियल ऑफिसरनि सां राब्ते में रहियो, जॾहिं त सेंट्रल ज़िले जे डिप्टी कमिश्नर तलहा सलीम पिण मौक़े जो दौरो करे कार्रवाई जो जाइज़ो वरितो। हिन चयो त वाटर कारपोरेशन जी ज़मीन क़ौमी असासो आहे, जंहिं ते कंहिं बि क़िस्म जे गैर क़ानूनी कब्ज़े जी इजाज़त न ॾिनी वेंदी। तर्जुमान मूजिबि इदारे जी ज़मीन जे तहफ़्फ़ुज़ तजाविज़ात जे ख़ात्मे लाइ अहिड़ियूं कार्रवाई मुस्तक़बिल में भी जारी रहंदियूं। हिन ज़िले इंतज़ामिया, पुलिस, के इलेक्ट्रिक, नॉर्थ नाज़िमाबाद म्यूनिसिपल कारपोरेशन ऐं एंटी इंक्रोचमेंट सेल जे सहकार खे साराहींदे चयो त वाटर कारपोरेशन शहरी मफ़ादनि ऐं सरकारी असासनि जे तहफ़्फ़ुज़ लाइ बिना कंहिं फ़र्क़ जे क़ानूनी मूजिबि कार्रवाई जारी रखंदी।